अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां ॿाहिरनि लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे। ख़ुशख़बरी इहा आहे त पंहिंजा वेरी ड्रामो जंहिंजा 4 टीज़र हलाया विया, उन जो प्रोमो जो इंतज़ारु हुयो। अवां ॿाहिरनि खे हाणे ॿुधाईंदा हलूं त इहो ड्रामो कॾहिं शुरू थींदो ऐं कहिड़ा कहिड़ा अदाकार हूंदा आहिनि। इहे सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अवां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं ईंदड़ हर नई नोटिफिकेशन सभु पहिरियां अवां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त तव्हां गुज़िरियल ॾींहंनि में ॾिठो त पंहिंजा वेरी ड्रामे जा टीज़र 1 टीज़र 2 टीज़र 3 ऐं टीज़र 4 बि हलायो वियो आहे ऐं उन जो हाणे तफ़सीलात ॾिनो वियो आहे त उहो कॾहिं शुरू थींदो। जीअं त दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उहो 1 डिसंबर यानी 2025 जे लास्ट महीने यानी 1 डिसंबर खां शुरू थींदो। उन में तमामु सुठा अदाकार हूंदा, अचनि तीवणो ऐं ॿिया तमामु सुठा असगर को ऐं ॿिया बहितरीनु अदाकार हूंदा, बिलाल खोकर। ऐं तव्हां ॾिसंदव त हिन ड्रामे में तमामु बहितरीनु मज़ो हूंदो। चांद शेख भी हिन ड्रामे में हूंदो, जेको ज़हर ज़िंदगी में हुयो वॾेरो कमाल खान वॾो कमीनो शख़्स आहे, उहो बि आहे हिन ड्रामे में। तमामु सुठो मज़ो हूंदो। रियासत जे भेट में हीउ ड्रामो तमामु भलो हूंदो ऐं ॿिया जेके ड्रामा गुज़रिया आहिनि, रियासत या पापनगर जेको हली रहियो आहे, उन्हनि खां हीउ ड्रामो तमामु सुठो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 1 डिसंबर यानी 1 डिसंबर खां हीउ ड्रामो शुरू थी वेंदो। बाक़ी जेको जेकॾहिं टाइम टेबल सेट कयो वियो यानी हफ़्ते में 5 ॾींहं 6 ॾींहं, उहो तव्हां दोस्तनि खे असां जल्द अज़ जल्द अपडेट करे छॾींदासीं। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।